अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कोयहारो थे कात मुयूं मरण आयो, हुआ मर होत हयात आऊं मुयाई खोरी। भलारे बिट धनी जे भलारे बैत सां मुझे आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 4 नवंबर 2021 प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे आवां जी खिदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में आवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। ज़िंदगी जे हिन सफ़र में केरु ॼाणे न ॼाणे पर दोस्तो पाण ॼाणूं था त असांजे हिन समाज में नाइंसाफ़ियुनि जा नाग वॾा थी चुका आहिनि। पाण इहो बि ॼाणूं था त पंहिंजो ग़रीब माण्हू बेवसी जे पलाव नथा कखिजे, हर रोज़ मरे ऐं रोज़ जिए थो। वसीलनि जी अणहूंद जो किसो त पंहिंजी जाइ ते, पर सचाई जो सॾ वर्णाइण बि केॾो वॾो अज़ाब थी चुको आहे इहो पाण ॼाणूं था। सचाई जो अलम जंहिं बि वजूदनि बुलंद कयो आहे उन्हनि अकूबतूं सठियूं आहिनि ऐं उहे खबिया विया आहिनि, उहे मारिया विया आहिनि ऐं पोइ उन्हनि जी वापसी जूं मुंतज़र अखियूं बि पथराइजियूं थियूं वञनि। दोस्तो पाण ॼाणूं था जॾहिं बि पाण एहतिजाज कया आहिनि, पंजनि एहतिजाजनि ते लठियूं वसियूं आहिनि। पंहिंजे एहतिजाजनि ते रियासत जेके जबर कया आहिनि उन्हनि जा पाण अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं। दोस्तो पंहिंजे साम्हूं उहे मज़हबी एहतिजाज बि साम्हूं आहिनि जेके लाहौर जे पटन मां थींदा वज़ीराबाद पहुचनि था, जिन जे हथां पुलिस एहलकार बि मौत जो खाज बणजनि था, जिन वटि दाब आहे, दबदबो आहे, जिन वटि साण खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे हूंदो। पर उनजी भेट में दोस्तो पंहिंजा पुरमन एहतिजाज कीअं पुलिस जी ज़द में अची वेंदा आहिनि उहो किसो को नओं त नाहे। पाण सम्झूं था उहे जमायतूं जेके वॻोड़ी आहिनि, जिन वटि पंहिंजा मफ़ाद आहिनि, उन जी रियासत बि सरपरस्ती करे थी ऐं उन्हनि खे रियासती पाले थी। पर उहे ग्रुप जेके हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद कनि था, जेके थोरा आहिनि पर तॾहिं बि सच जो अलम बुलंद करण जी सघ रखनि था, उन्हनि खे रियासत हर दौर में कुचलींदी रही आहे। दोस्तो इन जे करे अचो मिड़ी मुठ थियो ऐं अचो उन्हनि लाइ हिकु आवाज़ बुलंद करियो जेके वजूद अॼु बि सचाई जे सिरा में पंहिंजो पंध जारी रखियो अचनि, जिन वटि महल माड़ियूं ऐं महलात त न आहिनि, जिन वटि के वॾियूं अयाशियूं बि न आहिनि, जिन वटि सरो सामान बि न आहे, जिन जो काफ़िलो थर में लुटिजी वियल उन काफ़िले जहिड़ो आहे, जिन वटि सफ़र लाइ पाणी बि नाहे बचंदो, जिन जा पेर पिथूं आहिनि, जिन जा पेर उखाड़ा आहिनि, पोइ बि हूअ सचाई जी वाट ते साबिते क़दम आहिनि। दोस्तो अचो त क़दम उन्हनि सां मिलायूं ऐं उन्हनि जा थिए बीहूं जेके अॼु बि सचाई जा सॾ वर्णाइनि था ऐं अॼु बि चवनि था, तूं चओ म लुछां, तूं चओ म कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुकूं। प्रोग्राम खे ध्यान ऐं मोहबत सां ॿुधण लाइ अव्हां जा लख थोरा। हिन समाज में बेरहमी जो भला इन खां वॾो मिसाल कहिड़ो हूंदो जो माण्हू लाइ मासूम पखियुनि खे मारण ख़िलाफ़ आवाज़ उथारणी ॾोह बणिजी वञे। उन ॾोह जी सज़ा में हयाती तां बि हथ खणणो पवे। असीं उन मुल्क जा रहवासी आहियूं जंहिंमें ज़ालिम शहज़ादनि खे शिकार जी इजाज़त ॾियणु क़ौमी सलामती में शामिल आहे। उहे शहज़ादा जेके रुॻो मासूम पखियुनि जो शिकार नथा कनि, पर उहे गुलाब जहिड़ियूं कलियूं बि भेलाड़ करे वेंदा आहिनि ऐं हा इज़तूं बि लुणी वेंदा आहिनि। काल बि पखियुनि जे क़तलाम ख़िलाफ़ अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्ड करे वायरल कंदड़ मलेर जे नौजवान नाज़िम जोखियो खे बेदर्दी सां क़तल करे
संस लाश उछलायो वियो। मक़तूल नौजवान खे पहिरियां धमकियूं ॾिनियूं वियूं ऐं पोइ PPMPA जाम अवेस गुराम जाम अब्दुल करीम ऐं ॿिनि बंगले ते घुरायो। जंहिं बाद सुबुह जो संस तशदुद थियल लाश मिलियो। वाक़े जो केस जाम गुराम समेत 5 ॼणनि ते त दाख़िल थियो आहे, पर उन में न त उन्हनि अरब शिकारियुनि खे नामज़द कयो वियो आहे जेके शिकार लाइ हिते पहुता हुआ, न वरी जाम करीम खे नामज़द कयो वियो आहे। क़तल थियल निज़ाम जोखियो त पंहिंजे वीडियो बयान में धमकियुनि वारो किसो ॿुधाए वियो हो। हुन पंहिंजे बयान में चयो हो, अस्सलाम वालेकुम। अॼु शाम जो 4 बजे लाइव वीडियो मूं हलायो। मुंहिंजो ऐं अरब हो या अरबनि जो को माण्हू हो जेको मूंखे धमकियूं ॾिए पियो ऐं लाइव वीडियो मुंहिंजी मोबाइल बि मूंखां फुरी वापसी मोबाइल मूंखे वापसी बि ॾिनई, पर मतिलबु मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो ऐं मूंखे धक बि उन हया हुआ। पोइ उन खां बाद में आउं चुप थी वियो। वरी वधीक 15 ते कॉल कई पुलिस खे। वरी पुलिस जी मूंसां राब्तो ई हो, पर उन खां बावजूदि हुननि ॿी गाॾी घुराई। पर वरी आउं जिथे बीठो त मूं चयो ठीकु आहे तव्हां गाॾी घुरायो, 15 ते कॉल कंदा पुलिस थो घुरायां। त उन खां बाद में हे पुलिस वारा त कोन पहुता उन टाइम ते। एतिरी में हे पंहिंजो अरब गाॾी खणी भॼी विया। मूं हुननि रोकण जी कोशिशि कई पर हो कोन बीठा। उन खां पुठियां वियो थाणे ते एप्लीकेशन ॾियणु थाणे ते। पोइ वधीक उन खां पुठियां हींअर मूंखे कॉलूं अचनि पियूं ऐं कुझु माण्हू मूं वटि आया बि आहिनि त हीउ वीडियो तव्हां लाइव जेको हलाया इहो डिलीट करियो, सुठो थींदो तव्हांजे लाइ, न त तव्हांजे लाइ सुबुह जो मसइलो थींदो। हाणे इन मसइलो मुंहिंजे मथां सुबुह जो थींदो, उनजो ज़िम्मेदार उहे ई माण्हू आहिनि जेके मूंखे प्रेशराइज़ कनि पिया, जिन जे चवण ते अरब जिन ते रहनि था। हाणे वधीक मसइलो उन्हनि जो आहे। चओ मूंखे कुझु थींदो त आउं कंहिंखां ॾिजां कोन थो, न को कंहिंजे घरां थो खियां। बाक़ी इनखे मुंहिंजे रिकॉर्ड में रखियो वञे, मुंहिंजे जेको आवाज़ आहे हिन वॉइस खे बयान मतिलबु रिकॉर्ड में रखियो वञे ऐं मुंहिंजो वीडियो मूंखे डिलीट करण जी धमकियूं मिलनि पियूं। डिलीट करियो, न त तव्हांजे लाइ मसइलो थींदो। मसइलो करण वारो कंहिंजी ताक़त कोन्हे जो करे वधीक इज़त ॾियण वारो अलाह साईं आहे। बाक़ी हिन वीडियो खे मुंहिंजे रिकॉर्ड में रखियो वञे। मूंखे धमकियूं पिया ॾियनि, बिल्कुलु मूंखे मुंहिंजे मथां प्रेशर हुजनि पिया, पर आउं हुननि जे चकर में न चवण में ईंदुसि। इंशाअल्लाह आउं कोन हुननि खां माफ़ी वठंदो। बाक़ी ग़लती हुननि जी आहे, पाण अची माफ़ी वठंदा। बाक़ी मूंखे इलाही प्रेशराइज़ कयो वञे पियो, धमकियूं ॾियनि पियूं मौतमार। बिल्कुलु हिन बयान खे रिकॉर्ड में रखियो वञे। तोड़े जो वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो आहे, पर थियण त ईअं घुरिजे हा जो फौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे हा ऐं उन्हनि अरब शिकारियुनि जी गिरफ़्तारी बि अमल में अचणु घुरिजे हा जिन जी वीडियो तां नाज़म जोखे खे क़तल कयो वियो। अॼु जॾहिं ॿीहर अरब शिकारियुनि ज़ुल्म जी तारीख़ वरजाई आहे, तॾहिं रूह जे रुमाल ते 1983 धारे ज़ुल्म जो शिकार थियल आमी ऐं फापी जा सुडका ॿीहर टांकजी विया आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आकाश अंसारी जो रखियल निमाणो अर्ज़ बि ज़हन ते तरी आयो आहे त तूं आमना जे अखियुनि जो तारो, तूं फातिमा जो बदर प्यारो, नबी भलारो, असीं त तुंहिंजी अबोझ उम्मत, असां त तुंहिंजो अज़ीम थोरो, असां लाइ तुंहिंजे मुल्क जो माण्हू, पुरियां ई पवित्र अरब सॻोरो। मगर ओ मुरसल माफ़ रखजां जॾहिं बि कोई हजाज यूसुफ जो हम शक्ल ऐं शमर यज़ीदन जो हम नस्ल को अरब सॻोरो वरी असां ते करे थोरो। जॾहिं बि कोई अबू जहल जो अमामो ओठे, को इब्न मुलजम अरब सॻोरो, सखी लुटेरो अबोझ उम्मत जे कंहिं बि आमी जे असमतन जा उरह पटे थो ऐं मां ॾिसां थो उन आमी जे कुंवारे कख मां जो इब्न आदम जनम वठे थो, सो इब्न मरियम भले न सॾिजे, भले न मेहदी कोठजे थो, पर एतिरो ज़रूर थिए थो जो कुझु हदीसनि हिदायतनि जो घणनि अक़ीदनि ऐं आयतनि जो भरम टुटे थो ऐं दीन जे जन्नतनि मां आदम वरी बि साॻियो समर पटे थो, वरी बि साॻियो समर पटे थो। वक़्त जी बेरहम तारीख़ इहो बि ॿुधाए थी त हर दौर में मज़लूमनि ऐं ग़रीबनि जा खून लुढ़ी वेंदा आहिनि। न ॼाण अरब सॻोरनि जे ज़ुल्म जो शिकार केतिरा वाक़िया माज़ी में मदफ़ून थी विया ऐं केतिरा ई वाक़िया
मंज़र आम ते न अची सघिया, पर इहो बि सच आहे त शहीदनि जो रत हर दौर में चवंदो रहियो आहे, फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। चार नवंबर अॼोको ॾिहाड़ो उन शाइर जी वरसी जो ॾिहाड़ो आहे जंहिंखे दुनिया अॼु बि राज़ नाथन शाही जे नाले सां सुञाणे थी। राज़ नाथन शाहीअ 4 नवंबर 2019 ते विछोड़े जो वर्लाप ॾेई वियो हो। अचो त खेसि भेटा पेश करण लाइ अव्हां जी ख़िदमत में संस तारुफ़ पेश करियूं था। नाले वारे शाइर राज़ नाथन शाही जो असल नालो अली शेर वल्द नूर मोहम्मद मीराणी आहे। संस जनम 7 अगस्त 1947 ते ज़िले दादू जे मशहूर शहर खैरपुर नाथन शाह में थियो। शुरुआती तालीम खैरपुर मीरस जे नाज़ हाई स्कूल में हासिल कयाई। खेसि अदब सां लगाव पंहिंजे नाने मरहूम मोहम्मद आज़म मीराणी खां विरसे में मिलियो। राज़ नाथन शाही अदबी दुनिया में कहाणीकार तौरु मुतारिफ़ थियो। ही पहिरियां अली शेर ऐं नशीन जे नाले सां कहाणियूं लिखंदो हो। संस लिखणियूं संस रोज़नामनि, हफ़्तेवार अख़बारनि ऐं मुख़्तलिफ़ माहिवार रिसालनि में शाया थींदियूं रहियूं। 1 साल कहाणियूं लिखण खां पोइ संस लाड़ो शाइरी ॾांहुं थियो, जंहिं बाद हुन शहर जे मुख़्तलिफ़ सनफ़नि ते बि लिखणु शुरू कयो। शाइरी में राज़ तख़लुस कतबादाई संस शहर सिंधी ज़ुबान जे मशहूर रिसालनि में छपबा रहिया। हू शाइर हुअण सां गॾु हिकु बहितरीन क्रिकेट रांदीगर, स्टेज फ़नकार ऐं मुसवर पिणु रहियो। हर सनफ़ ते हुन तिब आज़माई कई। हुन जो वॾो अरसो PTV ते कातिब ऐं ख़ताब तौरु कमु कंदे गुज़रियो। पाकिस्तान टेलीविज़न जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे सिरनि जी ख़ताती राज़ नाथन शाही कंदो रहियो, जेका ॾाढी पसंदि कई वई। राज़ नाथन शाही सिंधी ऐं उर्दू ख़ताती में वॾो कमु कयो। संस शाह लतीफ़ जे सिंधी बैतनि ऐं आगा सलीम जे शाह जे मरज़ूम उर्दू तर्जुमे ते मुश्तमिल बैतनि जी ख़ताती जी निमाइश 16 अप्रैल 2010 ते ज़फ़र काज़मी गैलरी सिंध म्यूज़ियम हैदराबाद में पिणु थी हुई। 4 नवंबर 2019 में हुन पंहिंजा पसाह पूरा कया ऐं हमेशह लाइ यादगिरियूं छॾे हलियो वियो। सिंधी ॿोलीअ जे ख़ूबसूरत शाइर अब्दुल करीम पली जी अॼु पिणु वरसी आहे। काफ़ी ऐं ग़ज़ल जो नामवर शाइर ऐं सियासतदान अब्दुल करीम पली ख़ान साहिब अता मोहम्मद पली जे घर में 21 अगस्त 1940 ते ॻोठ ख़ान साहिब अता मोहम्मद पली तालके उमरकोट में जनमु वरितो। प्राइमरी सिंधी तालीम खां पोइ जुदा जुदा मरहलनि में सिंधी में अदीब फाज़िल ऐं अंग्रेज़ी में मैट्रिक ताईं तालीम हासिल कयाई। इल्मी अदबी रिसाल जे मुताले संस वालिद वटि थींदड़ सुफ़ियाणियुनि कचहरियुनि ऐं अदब दोस्तनि जी सोबत मां खेसि शेर व शाइरी जो शौक़ु पैदा थियो। संस शाइरी जो इब्तिदाई दौरु 1958 खां शुमार थिए थो, जंहिंमें हुन बैत काफ़ियूं चयूं। 1960 खां संस शाइरी जो ॿियो दौरु शुरू थिए थो, जंहिंखे रिवायती दौरु चई सघिजे थो। उन दौर में इदाराए नवाए अदब जो क़याम अमल में आंदाई। इल्मी राबतनि में वसत आंदाई। हैदराबाद जे आला इल्मी ऐं अदबी हलकनि में मुतारिफ़ थियो। तरही ऐं गैर तरही मुशाइरनि ऐं अदबी कॉन्फ्रेंस में शरीक थियो। उन ज़माने में पली साहिब टिमाही मेहरान ऐं ॿिनि रिसालनि में छपजणु शुरू थियो। उतां ई शाइरी जो अलहदा मक़ाम शुरू थियो। ईअं अॻिते हली अब्दुल करीम पली नाम्यारो शाइर साबित थियो। संस फ़न में जदीद ऐं क़दीम ग़ज़ल जो इम्तिज़ाज आहे। खेसि ग़ज़ल बैत वाई ऐं काफ़ी ते उस्तादाना तरस हासिल हुई। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी राय मूजिब अब्दुल करीम पली जो फ़न पंहिंजे सादे ऐं सलीस जाज़िब ऐं दिलकश उसलूब में रंगीनी ऐं रनाए जी नुक़्ते आफ़रीन दुनिया रखे थो। मुख़्तसर बहरनि में, मुख़्तसर तरक़ीबनि में, मुख़्तसर ख़्यालनि में ऐं मुख़्तसर लहजनि मुख़्तसर लफ़्ज़नि में हिकु माना आफ़रीन तनक़ीदी ऐं दिलि चुभंदड़ अहसास, जज़्बात जी अकासी, तासरा जी तलख़ी ऐं मुशाहिदे जी हक़ीक़त आफ़रीनी मां वाज़िह थिए थो त हुन शाइर में हिकु बाकमाल शाइर जो रूह आहे। हुन जी शाइरी जा 2 किताब कया सांग सावण ऐं चंड जहिड़ा पिरी छपजी मंज़र आम ते आया। हीअ ख़ूबसूरत शाइर ऐं अहले दिल शख़्स 4 नवंबर 1991 ते हैदराबाद में वफ़ात करे वियो। तोड़े जो हूअ
विछोड़े जो वर्लाप ॾेई वियो, पर संस शाइरी अॼु बि मौजूदु आहे ऐं अॼु बि संस यादि ताज़ी कंदी रहे थी। प्रोग्राम कुझु वर्क किताबां में हाणे वर्क वरायूं था मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सेठ जे किताब वन यूनिट जी कहाणी जा। किताब जी शुरूआत में अर्ज़ नाशर जे उनवान सां इब्न हयात पहवर लिखे थो, वन यूनिट जो मसइलो बंगाल, सिंध, सरहद ऐं बलूचिस्तान जे रहाकनि लाइ बेहद अहम मसइलो आहे। उन करे लाज़मी हो त हिकु अहिड़ी तसनीफ़ पेश कई वञे जंहिंमें उन मसइले बाबति ख़ासि तौरु सिंधी क़ौम लाइ सही रहबरी मौजूदु हुजे। उहो तारीख़ी फ़र्ज़ मोहतरम जनाब GM सैद साहिब ई वधीक ख़ुशि असलूबी सां सरअंजाम ॾेई सघियो थे, जंहिं शुरू खां ई वन यूनिट जी मुखालफ़त जे पादाश में साला साल नज़रबंदियुनि, जेलनि ऐं ॿियनि ज़हनी ऐं रूहानी अज़ियतनि ऐं तकलीफ़नि खे बर्दाश्त कंदे वन यूनिट जी मुखालफ़त खे पंहिंजो ईमान पइजातो आहे। हिन किताब जे में वन यूनिट खे वजूद में आणण वारे ॾींहं खां वठी अॼु ताईं जिन साज़िशी ऐं बेजा तरीक़नि ते अमल कंदे शामिल सूबनि, ख़ासि तौरु सिंध खे इक़्तिसादी, सियासी ऐं सक़ाफ़ती तौरु नुक़सान में वरितो वियो आहे, तंहिंजे मुख़्तसर लफ़्ज़नि में उपटार कयल आहे। हर उहो मुहिब वतन जंहिंजी दिलि में पंहिंजी सरज़मीन सां गॾोगॾु ॿियनि मज़लूम क़ौमनि जे हक़ ख़ुददारियत ऐं संदन जुदागाना इलाइक़ी हैसियत बहाल कराइण लाइ सालह जज़्बो ऐं ईमान आहे, उन लाइ हिन किताब जो मुतालियो बेहद अहमियत वारो आहे। किताब जी ॿी ख़ूबी हीअ आहे त मुतहदा मुहाज़ जे कारकुननि ऐं हमदर्दनि लाइ हीअ हिकु निसाबी सियासी किताब जी हैसियत रखे थो। मसलन वन यूनिट जे ख़ात्मे लाइ कहिड़ा बुनियादी शर्त साम्हूं रखजनि, कहिड़ियूं सियासी तहरीकूं उन मामले में तावन कंदियूं ऐं वन यूनिट खे कहिड़नि कहिड़नि बेजा रस्तनि सां हिक न ॿिए सूरत में क़ाइमु रखण जूं लाहासिल कोशिशूं कयूं पियूं वञनि, वग़ैरह वग़ैरह। उमेदु आहे त हीअ किताब उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झण ऐं सिंध जे क़दीमी जुदागाना इलाइक़ी हैसियत खे बहाल कराइण लाइ हिकु मशअल राह तौरु कमु ईंदो। एंटी वन यूनिट कॉन्फ्रेंस। ही इफ्तिताह खुतबो हैदराबाद सिंध में कोठायल एंटी वन यूनिट कॉन्फ्रेंस के मौके ते 9 मार्च 1969 ते पढ़ियो वियो। बिरादरान अज़ीज़, बावजूद उन फैसले जे त आइंदा अमली सियासत में हिस्सो न वठणो अथमि, पर वक़्त जी ज़रूरतनि ऐं अव्हां जी मुहबत आर्ज़ी तरह छिके आणे पब्लिक प्लेटफार्म ते अव्हां सां शामिल करायो आहे। मुंहिंजो अमली सियासत खां किनारा कशी जो फ़ैसिलो क़तई अणटर ऐं आख़िरी आहे। उन जा कारण तबियत जी नासाज़ी ऐं सियासत अमली जो जे मुहरक जज़्बनि, जहिड़ोक शोहरत जी बुख, इज़त जी उञ, इक़्तिदार जे हुसूल जी अहमियत, क़दर ऐं क़ीमत घटिजण आहिनि। तंहिं करे उमिरि जी तक़ाज़ा ऐं तिबी रुझान जे करे ज़िंदगी जो बाक़ी हिसो क़ौमी इख़लाक़, तज़किये नफ़्स ऐं सही तालीम जे फ़रोग़ ऐं तबलीग लाइ सर्फ़ करण जो फ़ैसिलो कयो अथमि, जंहिं लाइ किताबनि जो मुतालियो ऐं तसनीफ़ हिकु मशग़लो हो। लेकिन हिन वक़्तु जॾहिं त असांजो मुल्क ऐं क़ौम नाज़ुक दौर मां गुज़री रहिया आहिनि, त अहिड़े वक़्तु उनजी ख़िदमत ऐं मशवरा खां इनकार करण खे कुफ़रान नेमत ऐं फ़र्ज़ नाशनासी सां बराबरि सम्झंदे अव्हां जे सॾ ते लबैक चई अथमि, ऐं बावजूद तबियत जी मुखालिफ़ लाड़े जे अव्हां जे दरमियान हाज़िर आहियां। सिंध खे 1843 में अंग्रेज़नि फ़तह करे इंतज़ामी सहूलत ख़ातिर सिंध जे हज़ार सालनि जी रिवायात ऐं क़ौमी इज़त जे ख़िलाफ़ 1847 में बम्बई इलाइक़े सां ॻंढे छॾियो। आख़िर 1935 में घणनि कोशिशनि खां पोइ सिंध खे बम्बई खां आज़ादु करायो वियो। मूं उन जी मुख़्तसर तारीख़ बम्बई खां सिंध जी आज़ादी नाले पंहिंजी हिकु शाया थियल किताब में ॾिनी आहे। 1938 में सिंध जी जुदा असेंबली क़ाइमु थी ऐं सिंधी वज़ारत वजूद में आई, ऐं 1954 ताईं बावजूद वज़ारतनि बदिलजण जे
उन जो जुदा वजूद क़ाइमु रहंदो आयो। उन खां पोइ हिकु वॾे सूबे जे मुस्तक़िल मुफ़ाद ख़ातिर सिंध खे ज़बरदस्ती सां वन यूनिट में दाख़िल कयो वियो। उन दौर में सिंधी मेंबरनि इक़्तिदार जे हुसूल, शख़्सी इख़्तिलाफ़नि ऐं मुख़्तलिफ़ सबबनि करे जेको किरदारु अदा कयो उहो कंहिंखां बि लिकियलु न आहे। वन यूनिट जो लहणु बाहिमी इख़्तिलाफ़नि ऐं मेंबरनि जे ख़ुदि मतलबी करे हो। हिन वक़्तु शागिर्दनि, क़ौमी कारकुननि ऐं अवाम जी बेदारी हालतुनि में तब्दीली आणे छॾी आहे ऐं वॾा बुत ढहण खे नज़दीक अची बीठा आहिनि। मरकज़ी असेंबली में तब्दीली अचण वारी आहे ऐं मकानी सियासत में नए दौर जो आगाज़ थियण वारो आहे। हेसि ताईं असां सभिनी खां घणियूं ग़लतियूं थियूं आहिनि, तंहिं करे गुज़िश्ता कमज़ोरियुनि खे दरगुज़र करे नए दौर जो अहिड़ो आगाज़ करिणो आहे जो वरी असां खां साॻे क़िस्म जूं ग़लतियूं सरज़द न थियनि। हिन वक़्त ताईं असेंबलियुनि ऐं मुल्कनि ऐं मुल्की सियासत में असांजे मथां तबिके ज़ाती इक़्तिदार, इज़त जो कारण ऐं मिल्कियत ठाहिण जो ज़रियो सम्झी पए हिसो वरितो आहे, पर हींअर असांखे अॻिए तरीक़नि खे छॾे ख़िदमत ख़ल्क़, मुल्की सलामती, अवामी फलाह ऐं बहबूदी जे बुनियादनि ते हिसो वठणु घुरिजे। उन लाइ जेकॾहिं आऊं कुझु साफ़ गोई खां कमु वठां त मूंखे माफ़ कंदा, छाकाणि त हींअर मुल्की सियासत में हेठिएं मक़सदनि खे मशअल राह तौरु कमु आणिणो आहे। नंबर 1, सिंध खे मग़रबी पाकिस्तान वन यूनिट खां आज़ादु कराए अॻूणा सूबा बहाल कराइणा आहिनि। नंबर 2, मुल्की सियासत खे आईंदा लाइ हतल इम्कान इक़्तिदार जे बुखियनि, इज़त जे तालिबनि ऐं हुसूल इमलाक जे ख़्वाहिशमंदनि खां पाक रखण जी कोशिश करणी आहे। नंबर 3, आईंदा लाइ सियासी पार्टियुनि जी वाग बेलोस क़ौमी कारकुननि, क़ुर्बानी जे पुतलनि ऐं दर्द दिलि रखंदड़ माण्हुनि जे हथनि में ॾियणी आहे। नंबर 4, असांखे शख़्सी पार्टीबाज़ी, गुज़िश्ता इख़्तिलाफ़नि, अॻूणनि कयल ग़लतियुनि जे इंतकामी जज़्बे ऐं अॻूणनि ऐं नवनि सिंधियुनि जे तफ़ावतनि खां बरतर ऐं बालातर रहणो आहे। हर उहो सिंधी जो असांजे मथे ज़िक्र कयल मक़सदनि लाइ बिना का शर्त शरूत जे वन यूनिट जे ख़िलाफ़ु शामिलु थियण ऐं मदद करण लाइ तयारु थिए, असांखे उन जी मदद हासिलु करणी आहे। नंबर 5, हिन वक़्तु जिन माण्हुनि खे किन सबबनि करे शरीक करे न सघिया आहियूं ऐं किन कोताहियुनि करे खेनि दावत न मोकिले सघिया आहियूं या बावजूदु दावत मोकिलण जे हू मुख़्तलिफ़ वजूहात सबबा हिन मजलिस में शरीक न थिया आहिनि, तिन खे हिन क़ौमी मुहाज़ खां ॿाहिरि रखण जो को बि इरादो कोन आहे। ग़लतियूं हर हिक खां थियनि थियूं, उन्हनि खे दरगुज़र करणु क़ौमी मुफ़ाद ऐं मुसलियत वक़्त जी अहम तक़ाज़ा आहे। नंबर 6, सिंध जी आज़ाद करण बाद असांजे मुहाज़ जा मुखिया ऐं बुनियादी असूल क़ौम परस्ती, मुआशी इंसाफ़ ऐं जमहूरियत रखणा आहिनि। नंबर 7, आख़िर असांखे मुस्तक़बिल में मुल्क जी सियासी लीडरशिप अवाम जे हथनि में आणणी आहे, लेकिन वन यूनिट जे ॾाहण ताईं अहिड़ा इख़्तिलाफ़ी मसइला पैदा न करणा आहिनि जिन जे करे असां में इख़्तिलाफ़ पैदा थिए ऐं मक़सद जे हुसूल में रुकावट जो कारण बणिजनि। नंबर 8, जेके साहिब असां सां हिन तहरीक में शामिलु थियणु घुरनि था, तिन खे शाह लतीफ़ जे हेठिएं बैत खे पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखणो आहे। सरतियूं सॼी सुञ मतां का मुसी हले, पाणी नाह पटण में राव सुझे रुञ, मतां मरे उञ कॾे परातो कुन्हू खे। नंबर 9, ख़ुदा जी महिरबानी, मुख़लिस कारकुननि जी हिमत ऐं क़ुर्बानी सां ॾुखिया ॾींहं जल्द दूर थियण वारा आहिनि ऐं सिंध खे वरी आज़ादु करे उन में अज़ सरे नओ तामीर करणी आहे। नंबर 10, असांखे आईंदा माण्हुनि में इहो शऊर पैदा करिणो आहे त हू खरे ऐं खोटे जी शनाख़्त करे सियासी इक़्तिदार, ज़ाती वक़ार, इज़त ऐं अमलाक जे तालिबनि जी पोइलगी खां पाण खे पासो रखनि ऐं ख़िदमत ख़ल्क़, असूलनि जी पाबंदी ऐं क़ुर्बानी जे पुतलनि खे पंहिंजो रहबर बणाइनि। नंबर 11, मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त जेसिताईं सियासी मामलनि में अव्हां सां शामिलु रहंदुसि, असेंबली जी मेंबरी ऐं वज़ारत वग़ैरह में पाण न फासाईंदुसि। असांखे हिन वक़्तु सिंध में हर गुरू ऐं हर शख़्स जी मदद जी ज़रूरत आहे, लेकिन अव्हां खे यकीन थो ॾियारियां त आउं हमेशह उहो ख़्यालु मदे नज़र रखंदुसि त के माण्हू या गुरूह असांखे कंहिं बि सूरत में हाथियो बणाए इस्तेमालु न कनि। नंबर 12, हिन वक़्तु जिन माण्हुनि खे सदर साहिब जे ढाका वारनि मुसलहतनि में शिरकत करणु, संदन दौर वज़ारत में वन यूनिट क़ाइमु रखणु या उनजी हिमायत करण वारनि खे शामिलु न करे सघिया आहियूं, त उनजो मक़सदु आरज़ी आज़माइश आहे।
जॾहिं उन्हनि मां के बि शख़्स बिना शर्त शरूत जे असांजे मक़सद जे हुसूल लाइ शामिल थियणु घुरंदा त उन्हनि खे शामिल करण में को बि एतिराज़ करणु न घुरिजे। नंबर 13, असांजे हिन महाज़ जा मुख्य मक़सद ही रहंदा। अलिफ़, वन यूनिट डहिराए नंढनि सूबनि खे मुकमल ऑटोनॉमी वठाए ॾियणु। बे, सिंध जे ॿीहर आज़ाद थियण बाद सिंधी सियासत खे पाक साफ़ करे अवाम जी तरक़ी खुशहाली ऐं मुल्की तइमीर लाइ कुतब आणणो आहे। जीम, मुआशी इंसाफ़ हिकु अहिड़ो ज़रियो आहे जंहिं वसीले अवाम जी ज़िंदगी जो मयार बुलंद थी मुल्क मां बुख, बेरोज़गारी, जहालत, बीमारी, बद इख़लाक़ी दूर थी सघनि थियूं। नंबर 14, वन यूनिट जी खुलम खुला मुखालफ़त करणु असांखे हिन मुहाज़ में शामिल करणु घुरिजे। हिननि खे 1952 जे आइन जी बहाली ऐं ज़ोनल फेडरेशन कंहिं बि सूरत में क़बूल न करणा आहिनि। जेके माण्हू अहले पंजाब जी रज़ामंदी ख़ातिर वन यूनिट जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जे बावजूदु मथे ज़िक्र कयल ॿिनि शर्तनि सां शामिल रहे आहिनि से असां सां शामिल न थियनि। नंबर 15, मूंखे ख़बर आहे त असांजे जिन नौजवान शागिर्दनि ऐं क़ौमी कारकुननि हिन इनक़लाब आणण में हिसो वरितो आहे तिन खे चंद शख़्सनि ऐं गिरोहनि जे इब्नल वक़्ती वारी पॉलिसी ख़िलाफ़ सख़्त रंजीदगी आहे, लेकिन आऊं खेनि संदन क़ुर्बानियुनि, हिम्मत ऐं सदाकत जो वास्तो विझी अर्ज़ु कंदुसि त वन यूनिट डाहिण ताईं ज़रा थधाई खां कमु वठनि, छाकाणि त वन यूनिट जे डाहिण में असांखे हर सिंधी जी मदद जी ज़रूरत आहे। असांजे अवाम में अञा एतिरो शऊर पैदा न थियो आहे जो उन्हनि क़ौमी कारकुननि ऐं ख़ादमनि खे कसीरुल तइदाद में असेंबलियुनि में चूंडे मोकिलियनि। पैसे, ज़ाती इक़्तिदार, लॻ लाॻापे, ज़मींदार, पीर ऐं मौलवी खे अञा असांजे मुआशिरे में घणो असरु आहे। ॿ कम हिके वक़्तु थी न सघंदा, तंहिं करे वन यूनिट डाहिण ताईं इख़्तिलाफ़ी मसइला छेड़णु दानिशमंदी न आहे। असांजे नौजवान क़ौमी कारकुननि खे मुल्क ऐं अवाम जे मुस्तक़बिल दुरुस्त करण लाइ पंहिंजो कमु जारी रखणो पवंदो, लेकिन हाल ऐं मुस्तक़बिल जे मसइलनि जे विच में तमीज़ करणु लाज़मी थींदी। सिंध जी जुदाई खां पोइ इक़्तिसादी ऐं इख़्लाक़ी मसइला छेड़े फ़िज़ा साफ़ कराए सघजनि था। शेख अब्दुल मजीद साहिब ऐं आऊं बूढ़ा थी चुका आहियूं। आईंदा जे रहबरी जी वाग नौजवाननि खे वठणी आहे, पर आऊं काफ़ी उमिरि सियासत जे मैदान ते रहंदे ऐं मुख़्तलिफ़ तजर्बनि ऐं मालूमात जे बुनियाद ते ॾिसी रहियो आहियां त घणनि नौजवाननि में सदाकत, जज़्बा ईमानी ऐं दिली हिम्मत जे बावजूदु होश खां वधीक जोश ग़ालिब पइजो वञे। जोश ऐं जज़्बो लाज़मी आहिनि, पर हक़ाइक़ दहर खे साम्हूं रखी क़दम खणणु सियासी कामयाबी लाइ तमामु ज़रूरी आहे। नेशनल असेंबली जे जिन मेंबरनि हिम्मत करे वन यूनिट जी मुखालफ़त में आवाज़ खड़ो कयो आहे तिन खे आऊं मुबारकबाद ॾियां थो। उमेद अथमि त हू आईंदा बि साॻी राह इख़्तियार कंदा ईंदा ऐं ज़ाती लालच ऐं कंहिं डप जे करे मौजूदा इख़्तियार कयल रवैये खां फिरी न वेंदा। हिन मुहाज़ खे वधीक मज़बूत बणाइण लाइ बलूचिस्तान ऐं सरहद जे सूबनि में बि अहिड़ा मुहाज़ क़ाइमु कराए उन्हनि खां पोइ सभिनी सूबनि जे मुतहदा मुहाज़ क़ाइमु करणो पवंदो त जीअं वॾनि सूबनि ख़ासि करे बंगाल जा सियासतदान असांजी मदद करण में पंहिंजो बि फ़ाइदो सम्झनि। आख़िर में आऊं अवामी लीग जे लीडर शेख मुजीबुर रहमान ऐं अहले बंगाल जे उन्हनि सभिनी पार्टियुनि जो शुक्रियो अदा करण खां रही नथो सघां जिन बिना कंहिं शर्त शरूत जे वन यूनिट डाहिण ऐं मग़रबी पाकिस्तान जे नंढनि सूबनि खे मुकमिल ऑटोनॉमी ॾियारण में आवाज़ उथारियो आहे। आख़िर में आऊं अवां सभिनी साहिबनि जो शुक्रियो अदा करियां थो जो अवां सिंध जे हर गोशे खां कही हिते अची असांजी हिम्मत अफ़ज़ाई ऐं मदद लाइ गॾु थिया आहियो। ग़ुलाम मुर्तज़ा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जीम से जे किताब वन यूनिट जी कहाणी मां संदसि ख़ूबसूरत तक़रीर। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हांखे इहा भली बि त ख़बर आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते असीं दलेरी सां पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा आहियूं। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर करे
अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे सफ़र में अचो असां सां हमक़दम बणिजो त जीअं सुजाॻी वारो सफ़र अञा बि वधीक लाभाइतो बणिजी सघे। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था जग मशहूरु किताब होची मन जी आत्म कहाणी। ही किताब नाम्यारे ॾाहे लेखक ऐं कोप्रस्त अॻवान रसूल बख़्श पलीजे जो तर्जुमो कयल आहे। होची मन जी आत्म कहाणी जी अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 5वीं क़िस्त। अलाए कहिड़ी मुसलत विचा मूंखे गिरफ़्तार न कयाऊं। हुकूमत एतिरो सो कयो जो मुंहिंजे पुठियां ॿ जासूस बछे छॾियाऊं, जेके हर वक़्तु मूंसां गॾु पिया हलंदा हुआ। जॾहिं बि आउं वेंदो हुउसि त हीअ ॿई लिकी लिकी मुंहिंजो पीछो कंदा हुआ। उन्हनि ॿिन्ही खे कॾहिं बि एतिरी जुरत कान थी जो खणी मुंहिंजे वेझो अचनि। न वरी मूंखे को मौक़ो मिलियो जो आउं खणी साणनि ॻाल्हायां। थी सघे थो त उहे पार्टी जे कारकुननि जे लठियुनि डंडनि ऐं ठोशनि खां ॾिना थे जो वेझो न थे आया। आउं आचर ॾींहुं सुबुह जो पंहिंजे कंहिं दोस्त सां गॾिजी अजाइब घर, कारखाना ऐं मशहूरु जायूं ॾिसणु वेंदो हुउसि। आउं पंहिंजे साथियुनि खे चवंदो हुउसि त घुमण फिरण ऐं ॾिसण जहिड़ियूं जायूं ॾिसणु बहितर वेंदुरु आहे। उहो घुमण वक़्त जो ज़्यान न आहे, पर माण्हू घणो कुझु पिराए थो। उन मां हिकिड़े पासे असांजे ज़हन खे फ़रहत मिले थी, ॿिए पासे असांजी सम्झ वधे थी। तिन ॾींहंनि मुंहिंजे हिकिड़े दोस्त जी संगतियाणी मार्गो मुंहिंजे घर ईंदी हुई, मुंहिंजा कपिड़ा धोईंदी हुई, घर जो ॿुहारो सुहारो ऐं सफ़ाई कंदी हुई। मार्गो मूंखे पंहिंजो वॾो भाउ सम्झंदी हुई। हिकु ॾींहुं मुंहिंजी सकीम हालति ॾिसी रोई पई ऐं घर वञी मुंहिंजे दोस्त खे चयाईं, अदा नगोयान ॾींहुं राति कमु करे थो, सफ़ा कमज़ोर ऐं पीलो थी वियो आहे। तूं कुझु मदद करींसि ऐं सम्झाईंसि त पंहिंजी सिहत जो बि को ख़्यालु रखे। मुंहिंजे दोस्त मूंसां मार्गो जी उहा ॻाल्हि कई, तॾहिं मुंहिंजी बि दिलि भरिजी आई। सोचमि त वीचारे खे मुंहिंजो केतिरो न वञो आहे, पर घड़ी तरसी मुर्की दोस्त खे चयमि, हुन चरी खे कहिड़ी ख़बर त माण्हू खे पंहिंजी सिहत ऐं जिस्म जी हिफ़ाज़त बदिरां पंहिंजे इनकलाबी असूलनि ऐं ख़्यालनि जी हिफ़ाज़त करणु खपे। मुंहिंजा ख़्याल ऐं उसूल ई मुंहिंजी हयाती आहिनि। जे उहे वधिया विझा ऐं टिड़िया ऐं पोइ जे आउं मरी बि वियुसि तॾहिं बि सदाईं जहिड़ो हूंदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजे ख़्यालनि जो वाधारो न थियो ऐं गोमाइजी सड़ी विया ऐं जे आउं पंहिंजे असूलनि ते क़ाइमु न रहियुसि ऐं फिरी वियुसि त पोइ खणी थुल्हो मतारो थी पवां ऐं 100 साल पियो जियां त बि अहिड़ी सिहत ऐं अहिड़ी हयाती कहिड़े कम जी। 1922 में आउं समूरी दुनिया जे इनकलाबी कम्युनिस्ट पार्टियुनि जी कॉन्फ्रेंस में फ्रेंच कम्युनिस्ट पार्टी जे नुमाइंदे जी हैसियत सां शरीक थियण लाइ रूस वियुसि। 3 ॾींहनि कामरेड लेनिन वफ़ात करे वियो। संस मौत जे करे सॼी दुनिया जे मुहबत कंदड़ मज़दूरनि, हारनि ऐं इनकलाबी अवाम जे दिलनि ते ग़म जी ऊंदहि छाइजी वई। मूंखे बि संस मौत करे ॾाढो सदमो पहुतो, पर हिकिड़ी ॻाल्हि करे ख़ुशि बि थियसि त कामरेड लेनिन हिकिड़े इनकलाबी सुरमे वारो मौत मुओ ऐं न कंहिं नीच इंसान वारो मौत। खेसि उहो फ़ख़्रु हासिलु हो त हुन सॼी दुनिया में पहिरियों दफ़ो पंहिंजे मुल्क में मज़दूरनि, हारियुनि, बुखियनि ऐं ॾुखियनि इंसाननि जी हुकूमत जी पीड़ विधी हुई। हीअ दुनिया में पहिरियों मिसाल हो जो हज़ारे सालनि खां शाहूकारनि, वॾेरनि ऐं हाकिमनि जा मारियल ऐं पीड़ियल पोरियत अवाम मुल्क जा मालिक थिया हुआ। बुरो हो बंभोर, आर्याणी उजारियो, लाथो सभु लोक तां, हाड़े धणी होर, छोरियूं छड़ण सिखियूं पुनूं कयाऊं पोर, आयो सो अधोर जन ॾुखियो ॾुख हारियो। लेनिन पंहिंजी हयाती जो अज़ीम मक़सदु पूरो करे पोइ मरी वियो ऐं दुनिया जे इनकलाबी इंसाननि ऐं अवाम लाइ पंहिंजी हयाती जो रोशन मिसाल क़ाइमु करे वियो। जिनीअ देखियो दिलि सी पुठीअ से पियूं त पिण थी वियूं जे पुनूं पाण लिकायो। शुरूआत में आउं दुनिया जे मज़दूरनि ऐं अवाम जी पहिरें कामयाब सोशलिस्ट इनकलाबी तौरु अज़ीम रूसी इनकलाब जी हिमायत रुगो हमदर्दी तौरु कंदो हुउसि। अवल मूंखे उन अज़ीम इनकलाब जी तारीख़ अहमियत जी ख़बर कान हुई। मूंखे लेनिन सां रुगो उन करे प्यार हो जो हू हिकु अज़ीम मुहिब वतन हो, जंहिं पंहिंजे वतन जे मज़लूम अवाम खे आज़ादु कयो। मूं अञा ताईं संस का बि लिखणी कान पढ़ी हुई। दर हक़ीक़त फ्रेंच सोशलिस्ट पार्टी में रुगो उन करे शामिलु थियसि
जो उहा ग़ुलाम ऐं मज़लूम क़ौमनि जी आज़ादी जी जदोजहद सां हमदर्दी रखंदी हुई। मूंखे अञा ताईं इहा ख़बर बि कान हुई त कम्युनिस्ट पार्टी छा थींदी आहे ऐं सोशलिज़म या कम्युनिज़म जो मतिलबु छा आहे। उन्हनि ॾींहनि में फ्रेंच सोशलिस्ट पार्टी जे मक़ामी शाखनि में उन मसइले ते ॾाढा बहस थींदा हुआ त कहिड़ी इंटरनेशनल में शामिलु थिजे, छो त अहिड़ियूं ई बैन अल-अक़वामी जमायतूं मौजूदु हुयूं। आउं हफ़्ते में 2-3 दफ़ा पार्टी जे जलसनि में बाक़ाइदे वेंदो हुउसि ऐं उते थींदड़ बहस ऐं दलील तमामु घणे ग़ौर सां ॿुधंदो हुउसि। पहिरीं मूंखे उहा ॻाल्हि सम्झ में नथी आई त हीउ सॼो झगड़ो छा ते आहे ऐं हीअ माण्हू एतिरा दलील छो था ॾियनि। जॾहिं पहिरीं इंटरनेशनल बि हुई त पोइ सभु उन में छो नथा शामिलु थियनि। हरू भरू ॿी या टी इंटरनेशनल खड़ी करणु ऐं पाण में विढ़ी मरण जो कहिड़ो लाचार। मूंखे जंहिं सुवाल जे जवाबु ॿुधण जी ख़्वाहिश हुई त सुवाल ते जलसनि में कॾहिं बि बहस न थियो। उहो सुवाल हो त मज़लूम क़ौमनि जी जदोजहद जी कहिड़ी इंटरनेशनल हिमायत थी करे। हिकिड़े जलसे में मूं उहो सुवाल पुछियो। कुझु कामरेडनि जवाबु ॾिनो, टी इंटरनेशनल जंहिंमें लेनिन शामिलु आहे। हिकिड़े कामरेड मूंखे क़ौमियतनि ऐं ग़ुलाम क़ौमनि जे मसइले ते लेनिन जा उहे मज़मून पढ़ण लाइ ॾिना जेके लुमियानती अख़बार में छपिजी चुका हुआ। उन्हनि मक़ालनि में अहिड़ियूं पेचीदियूं ॻाल्हियूं हुयूं जे मूंखे सम्झ में नथी आयूं, त बि घणा भेरा पढ़ण सां उन जो मतिलबु सम्झी वियुसि ऐं उन्हनि मूं में तमामु घणो जोश, विलविलो ऐं एतमाद पैदा कयो ऐं मसइलनि खे सफ़ाई सां जाचण में मदद कई। ऐं एतिरो त ख़ुशि थियुसि जो केतिरा ई दफ़ा रोई पवंदो हुउसि ऐं पंहिंजे कमरे में अकेलो अहिड़ियूं त रड़ियूं कंदो हुउसि ॼण का वॾे हुजूम अॻियां बीठो हुजां। भितियुनि खे मुखातिबु थी चवंदो हुउसि, मुंहिंजा प्यारा मज़लूम, बदनसीब हमवतनो, असांखे हिन वाट वठण जी ज़रूरत आहे। उहो लेनिन वारो रस्तो असांखे आज़ादु कंदो। उन खां पोइ लेनिन ऐं टी इंटरनेशनल ते मूंखे पूरो एतबार ऐं भरोसो थी वियो। पहिरियों आउं रुॻो पियो माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुउसि। मूंखे हर माण्हू जा ख़्याल सही लॻंदा हुआ। ऐं कंहिं हिकिड़े जे दलीलनि खे मञी ऐं ॿिए जे दलीलनि खे रद्द करे नथे सघियुसि। पर लेनिन जा मज़मून पढ़ण खां पोइ आउं बहस मुबाहिसा ऐं तमामु जोशीलियूं तक़रीरूं करणु लॻुसि। मूंखे अवल फ्रेंच ॿोली चङी तरह ॻाल्हाइणु न ईंदी हुई, तंहिं करे आउं पंहिंजे ख़्यालनि जो पूरी तरह इज़हार करे न सघंदो हुउसि। पर तंहिं हूंदे बि मूं कची फिकी फ्रेंच ॿोली में लेनिन ऐं टी इंटरनेशनल जे मुखालफ़नि जी पूरी ताक़त सां मुखालफ़त कई। मूं वटि रुॻो हिकिड़ो दलील हो। मूं चयो, कामरेडो, जेकॾहिं तव्हीं मुल्कनि खे ग़ुलाम बणाईंदड़ साम्राज्य नज़रियुनि जी मज़मत नथा करियो त पोइ कहिड़े क़िस्म जे इनक़लाब जी दावा था करियो। पंहिंजे मक़ामी शाख जे जलसनि जे सवाल जवाब में मूंखे तसली कान थी, तंहिं करे आउं ॿियनि शाखनि जे जलसनि में वञी पंहिंजा ख़्याल ज़ाहिर करणु लॻुसि। केतिरनि ॻाल्हियुनि जी सम्झाणी ॾियण में कामरेड मार्शल किशियन, कामरेड कोतवीर, कामरेड मोनमोसो ऐं ॿियनि फ्रेंच कामरेडनि मुंहिंजी मदद कई। आख़िर में तौर वारे सालियानी पार्टी इजलास में मूं ॿियनि कामरेडनि सां गॾु टी इंटरनेशनल में शामिलु थियण जी हिमायत में वोट ॾिनो। शुरू में कम्युनिज़म त, पर पंहिंजे वतन जी हुब मूंखे लेनिन ऐं टी इंटरनेशनल में एतिक़ाद रखण ते उभारियो। पर आहिस्ते आहिस्ते जदोजहद जे वधण विझण मां खॾ वधंदे वधंदे मूं मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म जे नज़रियनि खे अमली कम सां गॾे चङी तरह सम्झी वरितो त दुनिया जे मज़दूरनि, मज़लूम क़ौमनि ऐं अवाम खे सिर्फ़ु सोशलिज़म ऐं कम्युनिज़म ई आज़ादी ॾियारे सघनि थियूं। चीन वांगुरु वियतनाम में बि माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त का अहिड़ी जादू जी ॻोथड़ी थींदी आहे जेका को माण्हू लही विझे ऐं उनखे खोटे त संस दिलि जा सभु मतिलब पूरा थी वेंदा। मूं सम्झी वरितो त वियतनाम जे इनक़लाबियुनि ऐं अवाम लाइ मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म जी इनक़लाबी तालीम ऐं वाट न रुॻो जादू जी ॻोथड़ी वांगुरु आहे, पर उन सची पची सिज वांगुरु आहे जेको आख़िरी फतह हासिल करणु, सोशलिज़म ऐं कम्युनिज़म क़ाइमु करण लाइ असांजी जदोजहद जो रस्तो रोशन थो करे। कामरेड लेनिन जी वफ़ात करे दुनिया जे कम्युनिस्ट पार्टियुनि जी कॉन्फ्रेंस मुलतवी करे वरी जुलाई 1924 में रखी वई। उन कॉन्फ्रेंस में मूं ग़ुलाम मुल्कनि जे हालतनि ते हिकु ज़बरदस्त तक़रीर कई ऐं ॿियनि मुल्कनि मां आयल इनक़लाबियुनि खे उन ॻाल्हि ते बीहारियमि त हू बि ग़ुलाम बणाईंदड़ मुल्कनि ऐं साम्राज्यनि ख़िलाफ़ु विढ़ंदड़ मज़लूम क़ौमनि जी हिमायत कनि। मुंहिंजे उन तक़रीर जी ॾाढी साराह थी ऐं उन कार्रवाई जो जेको रिकॉर्ड रखियो वियो उन में मुंहिंजी तक़रीर बि शामिलु कई वई। उन कॉन्फ्रेंस में शरीक थींदड़ हर माण्हू जे ज़हन में हिकु नई ताक़त ऐं हिकु नओं जज़्बो पैदा थी वियो। काजा आंधी केचन, वणकारा वाई, सुणी मूं साई,
नेड़े निडोह थी। उतां 1925 में चीन रवानो थी वियुसि ऐं चीन जे ॾाखिणे शहर कैंटन पहुतुसि। मुंहिंजो मक़सदु हो त चीन जे इनक़लाबी ताक़तनि जी मदद बि करियां ऐं उन सां गॾोगॾु वियतनाम जे इनक़लाबी ताक़तनि खे गॾु करे मज़बूत बणायां। हिते पहुचण खां पोइ कुझु ॾींहं खां पोइ मूं वियतनामी नौजवान जी इनक़लाबी लीग जो पायो विधो। जेके नौजवान उन लीग में शामिलु थिया थे तिन खे बाक़ाइदा सियासी तरबियत ॾिनी थे वई ऐं संदन केतिरियूं आज़माइशूं ऐं इम्तिहान वरिता थे विया। संदन केतिरियूं भरवसे जहिड़ा इनक़लाबी वतन दोस्त सम्झा थे विया। हर हिक खे मुंहिंजो लिखियलु किताब इनक़लाबी रस्तो पढ़ायो वेंदो हो। उन विच में मूं ख़ुदि वियतनाम अंदरि इनक़लाबी लीग जे बुनियाद विझण जी ज़रूरत महसूसु कई ऐं हिक मेड़ में पंहिंजो उहो ख़्यालु ज़ाहिरु कयमि। मूं नौजवाननि खां पुछियो त अव्हां मां कहिड़ो पाण खे उन मक़सद लाइ वक़्फ़ करण लाइ तयारु आहे। सभिनी खां पहिरियों जेको हथु मथे आयो थे उहो हो लोंग बींग जो। लोंग बींग उन वक़्तु फ़ोह जवानी में हो। मूं संस अखियुनि में मज़बूत इरादे जा शोला भड़कंदा ॾिठा। संस चेहरे मां इनक़लाबी क़ौमी तहरीक सां बेपनाह प्यार ऐं वफ़ादारी जो अणमिठे जज़्बो बहकियो थे। मूं संस आज खे हिकदमि क़बूल कयो। उहो जवान फ्रेंच जहाज़ ते नौकरी कंदो हो। खेसि उतां चङो पघार मिलंदो हो। उन हूंदे बि असांजी जमायत में शामिलु थियो। इनक़लाबी जमायत में शामिलु थियण लाइ खेसि नौकरी तां हथु खणी छॾिणो हो। लोंग बींग उन ॻाल्हि लाइ अॻे ई तयारु वेठो हो। मूं केतिरनि ई कचहरियुनि में कमु करण जो तरीक़ो सम्झायो। चयोमांसि त सभ खां पहिरियां वियतनामी अवाम खे फ्रेंच साम्राज्य ज़ुल्मनि जा सचा पचा दास्तान ॿुधाए संदन दिलनि में धारिण आकान जे ख़िलाफ़ नफ़रत जो जज़्बो तेज़ खां तेज़ तर करणो पवंदो। उन खां पोइ वियतनामी अवाम जी पाण में ॿधी पैदा करण जो कमु कयो। संसद दिलनि में उहा ॻाल्हि विहार बि त दुश्मन खां जिंद छॾाइण जो फ़क़्ति हिकिड़ो ई कामयाबु रस्तो आहे त पाण में ॿधी करे गॾिजी हिकु थी वञूं। जेकॾहिं असीं ॿधी न कंदासीं त दुश्मन असां मथां पंहिंजी हाकिमियत ऐं फुरवट क़ाइमु करियो वेठो हूंदो। उन खां पोइ निढियुनि टोलियुनि ऐं सोसाइटियुनि जे वसीले अवाम खे ॿधी ऐं इतिहाद जे एके में मज़बूत कजे। मूं खेसि नसीहत कई त हालतूं भले कहिड़ियूं बि ख़राबु हुजनि पर तूं ख़बरदार ऐं राज़दार खे कॾहिं बि हथां न छॾिजांइ। तूं ॻिच साल ॿाहिरि रहण खां पोइ वियतनाम पियो वञी तंहिं करे जासूस पुलिस तुंहिंजे पुठियां हथु धोए लॻंदी। उन करे तूं जॾहिं बि केॾांहुं वञी त बेखुटको थी न वञिजे ऐं न वरी हर कंहिं माण्हू सां मिलण लाइ संस घर वञिजे। पाण खे बचाइण लाइ पुलिस जे अखियुनि में सुरमो पियो विझिजे। हुन जवान तमामु घणो कमु कयो ऐं साणसि गॾु बि केतिरा ई साथी शामिलु थिया। हुन जे लाॻापे करे मुंहिंजो बि नवनि माण्हुनि सां लाॻापो थियो। हिननि जवाननि न रुॻो इनक़लाबी टोली जे साथियुनि सां मुंहिंजी वाक़फ़ियत कराई पर हुननि असांजा केतिरा ई छापियल किताबड़ा चोपड़ियूं ऐं रिसाला बि अवाम में विरहाया। ही अव्हीं ॿुधी रहिया हुआ जग मशहूरु किताब हो ची मन जी आत्म कहाणी जी 5वीं किस्त। अव्हीं प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो कुझु वर्क किताब मां। ही प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हिन प्रोग्राम जो मेज़बान आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो हबीब लगारी। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था जग मशहूरु किताब सिंधू जूं सल्तनतूं जा। ही किताब नाम्यारी लेखक इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। हिन किताब जी अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 14वीं किस्त। जी हा, सिंधू जूं सल्तनतूं। बहरहाल याकूत खां पोइ बि केतिरा ई हबशी ग़ुलाम हुआ जेके अहम उहिदनि ते रहिया। याकूत वज़ीर हो। 14वीं सदी ईस्वी जे हिकु दहली जे सुल्तान हिकु हबशी खे ख़ासि सलाहकार बणायो हो जेको हिकु सूबे जो चूंडियल गवर्नर बि हो। उन हबशी गवर्नर जो पुटु पोइ ख़ुदि मुख़्तियार हाकिम बि रहियो। 15वीं सदी ईस्वी में हर हंधि हबशी फ़ौजी जवान नज़र ईंदा हुआ ऐं दखन खां बंगाल ताईं मौजूदु हुआ। उन खां 200 साल पोइ ईंदड़ हिकु पोर्चुगीज़ मलाह जोडी कास्ट्रो लिखे थो त हिते हबशी फ़ौजी सिपाही आम जाम नज़र अचनि था ऐं खेनि एतमाद जोॻो बि सम्झो वञे थो ऐं अक्सर
हिंदुस्तानी लश्कर जा सिपह सालार हबशी हूंदा आहिनि। 17वीं सदी ईस्वी में ॾखण हिंदुस्तान जे ग़ुलाम मलिक अंबर पंहिंजो लश्कर तयारु कयो ऐं मुग़ल बादशाह अकबर जे लश्कर खे शिकस्त ॾेई इलाइक़े जो ख़ुदमुख़्तियार हाकिम बणिजी वियो। लियारी में मूंखे ॿुधायो वियो हो त ॾखण हिंदुस्तान जो मशहूरु हुक्मरान टीपू सुल्तान बि हिकु शीदी हो। 1858 ईस्वी में जॾहिं अंग्रेज़ फ़ौज लखनऊ ते कब्ज़ो कयो हो त इंग्लैंड जे दी टाइम्स अख़बार जे नुमाइंदे लिखियो हो, नवाब जी ख़ूबसूरत लिबास पहिरियल हबशी ग़ुलामनि निशानेबाज़ी में इंतहाई महारत जो मुज़ाहिरो कयो हो ऐं तोपचनि असांखे तमामु घणो नुक़सानु पहुचायो हो। मुग़ल हिंदुस्तान में अफ्रीकन खे आला मक़ाम हासिल हो। इब्न बतूता अॻु में ई लिखी चुको आहे त हबशी तहफ़ुज़ जी ज़मानत आहिनि ऐं हिंदी समुंड में बि संदन महारत जो धाको आहे। 17वीं सदी जे आख़िर धारे हिकु अफ्रीकी बहरी कमांडर खे वॾी पघार ते मुग़लनि मुक़ररु कयो हो। 1100 ईस्वी में बम्बई जे वेझो हिकु ॿेट जंजीरा ते हबशनि जी वॾी आबादी हुई ऐं हूअ 600 सालनि ताईं बहरी वापार ते छायल हुआ। 17वीं सदी ईस्वी में मरहटनि बि मथां चढ़ाई करण जी कोशिश कई हुई, पर हू बि नाकाम रहिया हुआ। आख़िरकार 19वीं सदी ईस्वी में अंग्रेज़नि खेनि शिकस्त ॾेई संदन इलाइक़ो पंहिंजनि बेठिकियत में शामिल करे छॾियो हो। सेठ नाउमल जहां अंग्रेज़नि जे कराची ते कब्ज़े में मदद कई हुई, सो शीदी हाकिमियत बाबति लिखे थो त अफ्रीकन जो दबदबो 19वीं सदी ईस्वी ताईं क़ाइमु रहियो ऐं आख़िरकार अंग्रेज़नि खेर मारे मञायो हो। शुरूआती अंग्रेज़ शाहनि हिंदुस्तान में अफ्रीकी माण्हुनि जे दबदबे जो ज़िक्र कयो आहे ऐं खेनि उन ते हैरत बि हुई। 1698 ईस्वी जॉन फेरायर लिखे थो त हिंदुस्तान में अफ्रीकन खे आला मुलाज़मतूं ॾिनियूं वञनि थियूं। हुन लिखियो, फिटल नक घुंघरू वारनि वारा कारा हिते घणी अहमियत रखनि था ऐं खेनि वॾी अहमियत हासिल आहे। 1772 में जॉन हेनरी ग्रोस जी राय हुई, हबशी ग़ुलामनि खे हिंदीअ तोड़े मुस्लिम हाकिम वॾी अहमियत ॾियनि था। संदन हिम्मत, वफ़ादारी ऐं बहादुरी हर क़िस्म जे शक खां बालातर आहे ऐं हाकिमनि जो मथनि एॾो एतमाद आहे जो अक्सर इलाइक़नि जा गवर्नर बि हबशी आहिनि। जीअं त हिंदुस्तान ते ग़ुलामनि जी बादशाहत बि क़ाइमु रही चुकी आहे ऐं केतिरा ई मुस्लमान हाकिम गिरोस जी चवाणी अफ्रीकन सां बराबरी वारो सलूक कनि था ऐं मथां एतमाद जी उहा हद आहे जो खेनि अहम उहिदनि ते मुक़ररु कयो वञे थो। ग़ुलामनि जे ॿारनि सां मुहबत कई वञे थी। हाकिमनि जी औलाद जी तरबियत हबशी ग़ुलामनि हवाले कई वञे थी ऐं हू वालदेन खां पोइ शाही ॿारनि लाइ तमामु अहम ऐं भरवसे जोॻा सम्झा वञनि था। पर हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ हबशनि खे मिलियल उहो मर्तबो ख़तमु थी वियो। 1910 में इहे डेनिसन रास पंहिंजे मुशाहिदे गुजरात अरब तारीख़ में लिखियो, यूरोपी तारीख़दान हिंदुस्तानी तारीख़ में हबशनि जे किरदार खे घणी अहमियत न ॾेई सघिया आहिनि। अंग्रेज़नि तरफ़ां सिंध बाबति लिखियल नस्ली जाइज़े में अहिड़ो ज़िक्र मिले थो त जॾहिं अंग्रेज़नि ॾखण हिंदुस्तान जे उन इलाइक़े जंहिंखे हाणे ॾखण पाकिस्तान चयो वञे थो जो जाइज़ो वरितो त खेनि अहिड़ो को बि कुटुंब नज़र न आयो जंहिं वटि बाना या बानियूं न हुजनि। हू हर ज़िक्र जोगे कुटुंब वटि शीदियुनि जो चङो मुचारो तइदादु हो। उहो ग़ुलाम मस्कत खां आंदा विया हुआ। सिंध ते कब्ज़े वारे अंग्रेज़नि जे अमल ते तनक़ीद थींदी रही आहे ऐं उनखे कुदो कम बि ख़ुदि अंग्रेज़नि करार ॾिनो हो, पर उन सॼे मामले में हुननि चङो कमु रुॻो हिकिड़ो ई कयो जो टालपुरनि जी ग़ुलामी मां शीदियुनि खे आज़ादी ॾियारी। बरतानिया जे हुक्मरान इंतिज़ामिया सां अफ्रीकन जो तालुक़ु चङो न रहियो। रिचर्ड बर्टन नामियारो शाही मुहिम जो नौजवानी में सिपाही जी हैसियत में सिंध आयो हो। 1848 में हुन हिकु रिपोर्ट बम्बई हुकूमत खे उमाणी हुई जंहिंमें हुन ग़ुलामनि बाबति लिखियो हो। सिंध खे सफ़र दौरान ज़ंजबार, मम्बासा ऐं हबशा वग़ैरह जे माण्हुनि जो वॾो तइदादु नज़र आयो। उहे सभु चोर, शराबी ऐं वेढ़ाक ख़सीसियतूं रखंदड़ हुआ। 3 साल पोइ हुन पंहिंजे किताब सिंध हिकु उदास वादी में मघो पीर में शीदियुनि जे हिकु नाज़ जो ज़िक्र कयो हो। हूअ लिखे थो, अफ्रीकी नौजवान छोकिरियुनि जूं टोलियूं ग़ैर दिलकश अंदाज़ में हथ हणी रहियूं हुयूं ऐं बिल्कुलु पंजाब जूं रिछड़ियूं लॻी रहियूं हुयूं। मर्द दीवाननि वांगुरु दाहूं ऐं रड़ियूं करे रहिया हुआ।
दोहल वॼाईंदड़ ॿाहुनि जी सॼी सघ लॻाए दोहल वॼाए रहिया हुआ। बर्टन जो तजुब हिकु भेरो ॿीहर नज़र आयो जॾहिं हुन ॿियो किताबु लिखियो, ॿीहर सिंध में। 1877 ईस्वी में लिखियल हुन किताब में हुन बम्बई लॻे ॿेट जंजीरा जे अफ्रीकन जी सामूंडी महारत खे रद्द कंदे खेनि सामूंडी धाड़ियल ऐं ठग करार ॾिनो हो। बर्टन जो हिंदुस्तान ऐं अफ्रीकन बाबति अहिड़ो रवैयो निज बरतानवी बेठकियत जो अकास आहे। जेकॾहिं को अफ्रीकी हिते हिंदुस्तानियुनि सां गॾु नज़र अचे थो त पोइ भले खणी उहो ग़ुलाम ई छो न हुजे, उनखे अंग्रेज़ बादशाह जा ग़ुलाम ख़तरो सम्झनि था ऐं नस्ल परस्ती वारो उहो अहिड़ो ख़ालिस अंग्रेज़ सोच जी पैदावार आहे। असांजे अंदर जो शक ऐं तअसुब असांखे अहिड़ा आवाज़ कढण ते मजबूर करे थो। अंग्रेज़नि ग़ुलामी ते पाबंदी हणी छॾी, पर उनजे बावजूदि उहो सच आहे त 100 सालनि ताईं रहंदड़ अंग्रेज़ राज उन कारण जी हालत सुधरण बदिरां अबतर थींदी रही। उन तनज़ली जो उहिञाण उहो लफ़्ज़ शीदी आहे जेको न त किथे अंग्रेज़ी डिक्शनरी में नज़र अचे थो ऐं न ई वरी अरबी में किथे मिले थो। हिंदुस्तानी ज़ुबान में बि उहो ओपरो लफ़्ज़ आहे। अफ्रीकी माण्हुनि जी क़िस्मत में एतिरो सुधारो आयो त हू हबशनि मां शीदी थी विया। सर जॉन हेनरी ग्रोस उनजी वज़ाहत कंदे चवे थो त मुसलमान हाकिम जंहिं हबशी खे नवाब या गवर्नर मुक़ररु कंदा हुआ त खेसि सदी जो लक़ब ॾींदा हुआ। बर्टन बि 1851 में सेडी ऐं 1877 ईस्वी में सदी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, पर हू चवे थो त उहे लफ़्ज़ गार जहिड़ा आहिनि। अॼु सिंध में तव्हांखे हर माण्हू ॿुधाईंदो त शीदी जी माना कारो या अफ्रीकी आहे। थी सघे थो को माण्हू जी माना ग़ुलाम बि कढे। मग़रिब जे आलमनि जो चवणु आहे त मुमकिन आहे त शीदी लफ़्ज़ अरबी जे शीदा मां निकितल हुजे, जंहिंजी माना चरियो या दीवानो आहे। हैदराबाद में शीदियुनि जो हिकु ग्रुप अल हबश जे नाले सां बि आहे, जंहिं हिकु पंफलेट जारी कयो त सिंधी में शीदी नाले को बि लफ़्ज़ कोन्हे ऐं न ई उनजी का माना थी सघे थी। बदीन में इक़बाल जो चाचो उन बाबति हिकु अलॻि अंदाज़ रखे थो। हू चवे थो त अरबी में साहबी जी माना दोस्त आहे ऐं उहो रुगो नबी पाक जे दोस्तनि लाइ इस्तेमालु थिए थो। शीदी या हबशी बि जीअं त हज़रत बिलाल जो औलाद आहिनि ऐं हू नबी पाक जो साहबी हो ऐं मुमकिन आहे त खेसि नबी पाक जिन या साहबी करे सरींदा हुजनि ऐं पोइ उहो लफ़्ज़ बिगड़ी शीदी थी वियो हुजे। तोड़े जो अंग्रेज़नि सिंध जी फतह खां पोइ ग़ुलामी ते पाबंदी हणी छॾी हुई, पर पोइ बि ग़ुलामनि जो विकिरो जारी रहियो। 1890 में जॾहिं एलेक्जेंडर बेली कराची ते किताबु लिखियो त हिकु अंग्रेज़ लांच लड़ाई खां पोइ हिकु अहिड़ी ॿेड़ी ते कब्ज़ो कयो हो जंहिंमें 25 ग़ुलाम बि मौजूदु हुआ। सेठ नाउमल पंहिंजे आत्मकथा में बि ज़िक्र कयो आहे त हुन अहिड़ी तरह कराची ते कब्ज़े लाइ अंग्रेज़नि जी फ़ौज जी मदद ख़ातिर 1857 वारी बग़ावत दौरान ज़ंजबार खां 4000 वेढ़ाक घुराया हुआ। ज़ंजबार मां आयल उहे माण्हू ग़ुलाम हुआ ऐं भाड़े ते घुरायल सिपाही हुआ। उनजी वज़ाहत न कई अथसि। उन मां इहा ख़बर ज़रूरु पवे थी त नाउमल जहिड़ा सिंधी ऐं गुजरात जा वापारी ग़ुलामनि जे धंधे में शामिलु ज़रूरु हुआ ऐं उहो कमु सदियुनि खां हलंदड़ हो। अफ्रीकन जे लाइ मुसलमान मुआशिरे में त गुंजाइश मौजूदु हुई, पर हिंदू मत में हुन लाइ का बि जाइ न हुई। कंहिं आङुरियुनि ते ॻण जेतिरा अफ्रीकी ग़ुलाम हूंदा जिन हिंदू मज़हब इख़्तियार कयो हूंदो। हिंदू मत जी ज़ात पात ते ॿधल मुआशिरे में कारी चमड़ी ऐं घुंडेदार वार मथे ते रखंदड़ माण्हुनि लाइ का बि गुंजाइश न हुई ऐं खेनि रुगो मलीच ऐं कातिल सम्झो वेंदो हो। भारत तोड़े पाकिस्तान में शादी लाइक़ु धीअरनि जूं माइरूं चमड़ी जी रंग बाबति केतिरे क़दुरु हसास नज़र अचनि थियूं, सो अॼु बि ॾिसी सघिजे थो। सांवरी खल खे अछो करण लाइ हिंद ऐं सिंध जे ॿाहिराड़ियुनि ऐं ॾुराहनि इलाइक़नि में फेयर एंड लवली क्रीम एतिरी आसानी सां दस्तियाबु आहे जेतिरी आसानी सां हर दुकान तां चांहि जी पूड़ी मिली सघे थी। भारत जे मक़ामी अख़बारनि में सिर्फ़ु कणक रंगी चमड़ी वारनि छोकिरनि ऐं छोकिरियुनि बाबति इश्तिहार भरिया पिया हूंदा आहिनि ऐं शादी लाइ ॾेज तौरु ॻरी रक़म जा मुतालबा बि कया वेंदा आहिनि। बॉलीवुड जे गाननि में बि गोरी 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 जहिड़नि गीतनि जो वॾो तइदादु नज़र अचे थो। पाकिस्तानी छोकिरियूं बि हर वक़्तु रंग साफ़ करण जा नुस्ख़ा ॻोल्हींदियूं रहनि थियूं। मूंखे यादि आहे त हिकु अहिड़ी भारतीय फिल्म में मूंखे नस्ल परस्ती जा अहिड़ा ई उहिञाण नज़र आया जेके बहरहाल खिले जोगा हुआ।
आऊं पंहिंजे दोस्त सां गॾु एरोज़ सिनेमा दहली में फ़िल्म हद कर दी आपने ॾिसणु वियुसि। फ़िल्म जे हिकु मंज़र में ॿ कारा अफ्रीकी ॾेखारिया विया जेके फ़िल्म जी हीरोइन जी इज़त लुटण जी कोशिशि करे रहिया हुआ। हीरोइन जे रड़ियुनि ते हीरो पहुची वियो ऐं हुन ॿिन्ही अफ्रीकियुनि खे ॾाढी मार ॾिनी ऐं सिनेमा में ताड़ियूं हुजण लॻियूं। उहे अफ्रीकी कारा जीअं ओचितो आया हुआ तीअं ई ग़ाइबु थी विया ऐं हीरोइन हीरो जे भाकुरनि में ख़ुशि थियण लॻी। बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में नस्ल परस्ती बाबति ॿिटा मयार आहिनि। अफ्रीकी या हिंदुस्तानी कबीलनि जा नाच तफ़री तौरु पेश कया वेंदा आहिनि। 21वीं सदी में बि अफ्रीकी नाच इंतिहाई नाकारे अंदाज़ में पेश कयो वञे थो ऐं कारनि लाइ मुस्बत किरदार तमामु घटि हूंदा आहिनि तोड़े जो उहे बि मेकअप ज़रिए भारतीय अदाकार अदा कनि था। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं सिंधु जूं सल्तनतूं किताब जी 14हीं क़िस्त। हीअ किताब नामियारी लेखका एलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।